असां टनोगांव खान ज़िले जे टाउन कमेटी टनो गुलाम हैदर में मौजूदु आहियूं, जिथे मौजूदा चेयरमैन जी बेहसी जे करे टनो गुलाम हैदर टाउन मुकमल तौर नज़रअंदाज थियल आहे। अचो त टनो गुलाम हैदर जे मौजूद शख्सियत समाजी अॻवान अब्दुल्ला भट्टी साहब खां ॻाल्हि ॿोल कयूं था। टंडो ग़ुलाम हैदर जी टाउन कमेटी उन जी जेका कंडीशन आहे अॼु उहा इहा आहे त उन जी जेका छित जेका किरी पई हुई उन छित ते जेको कमु थियल हो जेको थियो आहे उन में उहो कंप्लीट कोन्हे थियो ऐं छित जेका आहे सा उन जा पैसा ठेकेदार खे मिलिया कोन्हे। उन करे जेको आहे सो चेयरमैन साहिब वरी पासे में ॿियो हिकिड़ो इस्पताल जो जेको आहे सो हिकिड़ो बंगलो आहे उन खे साफ़ कराए उन में वेठा आहिनि। हाणे पैसा त जेके अचनि था उहे पंहिंजी जाइ ते हर महीने में 1,70,00,000 ॿुधजनि पिया, 1,70,00,000। हाणे उहे पैसा केॾांहुं वञनि था उन जो को बि खुरपेर कोन्हे, कीअं था ख़र्च थियनि, छा था ख़र्च थियनि। ऐं बाक़ी सिर्फ़ु इहो आहे तो जेको आहे सो हुते ऑफिस जेका नई ठही आहे उन ठही में माण्हू अचनि था, उन्हनि खे चांहि पाणी मिले थी। बाक़ी ही जेको सिटी आहे टंडो ग़ुलाम हैदर सिटी तालुका हेडक्वार्टर आहे, उन तालुका हेडक्वार्टर में जेके रोड आहिनि शहर जा उहे सभु जा सभु तबाह थियल आहिनि, जेके 2007 में ठहिया। हाणे उन्हनि रोडनि खे ठाराइण लाइ ब्रिक्स पेवमेंट जेका आहे सा करे ब्रिक्स उन ते जेको आहे सो हीअ उनखे ठाराइनि ऐं सो पेवर ब्रिक्स ते उहो ठाराइनि। उहा बि शइ कोन्हे, डेवलपमेंट माना बिल्कुलु ख़तमु आहे। डेवलपमेंट जो को बि जेको आहे सो इशू कोन्हे जो डेवलपमेंट जे सिलसिले में किथे बि कमु करे सघनि। सिटी में त बिल्कुलु रोड जेके आहिनि से ख़तमु लॻा पिया आहिनि। जेके पंहिंजो आरो प्लांट वग़ैरह हेठि मथे उन्हनि जो जेको आहे सो कमु मुश्किल सां हाणे जेको आहे सो शुरू थियो आहे, पर उन्हनि जूं बिल्डिंगूं वग़ैरह ख़तमु थी वियूं आहिनि। ऐं पंहिंजे हिते जेको रोशनी जो बंदोबस्तु आहे उन रोशनी जे बंदोबस्त में जेके बि शयूं लॻियल आहिनि सभु जो सभु तबाह थी वियूं हलियूं आहिनि। ऐं उन जो को बि जेको आहे सो का शइ कोन्हे, मतिलबु डेवलपमेंट कुझु कोन्हे। पैसो अलाए केॾांहुं थो वञे, इहो अलाए अचे बि थो या अचे बि कोन थो, या ख़ुदा ॼाणे इन जी का ख़बर कोन्हे कंहिंजे हवाले इहो पैसो। इन में जेके बि हिन जा 7 जेके वार्ड आहिनि उहे 7 ई वार्डनि में पहिरियों वार्ड जेको आहे सो पहिरीं ही हो, पोइ हिन खे फेराए वरी जेको आहे सो कयूं जेको आहे सो पंहिंजो 5 वार्ड। ऐं पोइ उन वार्ड जो जेको आहे सो वरी ख़बर असांखे सम्झ में इहा आई त शायदि हिन खे टाउन खे शिफ्ट करे जेको आहे सो वञनि था फाज़ुल टाउन में मातली जे पासे में। पर पोइ असां इहो चयो त जेको आहे सो जेकॾहिं हू इन पासे शिफ्ट कनि था त पोइ असीं हाई कोर्ट में पिटीशन दाख़िल कंदासीं, शिफ्ट थियणु कोन ॾींदासीं। बाक़ी घटि में घटि जेको आहे सो हीअ शइ जेका असां क्लियर थियणु घुरिजे। पीपुल्स पार्टी जो बि इन सिलसिले में ई पंहिंजो वकार आहे त जेकॾहिं पब्लिक जे डेवलपमेंट जे सिलसिले में जेकॾहिं कमु न कंदा त पोइ आख़िरकार जेको आहे सो माण्हू केतिरो वक़्तु हिननि खे वोट ॾींदा। माण्हुनि जे वोट ॾियण जो जवाज़ ई कोन्हे। हाणे 5,000 में जेकॾहिं वोट ख़रीद कजे ऐं पोइ उहो जेको आहे सो वञे पंहिंजो 800 रुपया महीनो वञी बीहे, उहो माण्हू जेको आहे सो इहो कहिड़े पासे ही जेको आहे सो पीपुल्स पार्टी माण्हुनि खे खयूं पई वञे। ही को ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो मंशूर कोन्हे, न कोई बेनज़ीर भुट्टे जो मंशूर कोन्हे। ही त ख़ुदा ॼाणे कहिड़ो मंशूर आहे, छा आहे ही हेॾी वॾी करप्शन आहे। सिंध जे ख़ज़ाने में का शइ कोन्हे, कुझु कोन्हे, का डेवलपमेंट कोन्हे। सॼो सिस्टम जेको आहे सो तबाह लॻो पियो आहे। असां वटि वाटर सप्लाई जो जेको सिस्टम आहे उन वाटर सप्लाई जी सिस्टम, उहो वाटर सप्लाई हाणे जेको सो पहिरीं त पब्लिक हेल्थ वठो, उनखां पोइ हिननि वरी कन्वर्ट कयो जेको आहे सो टाउन कमेटी में। टाउन कमेटी में जेको आहे सो हिन ते का बि जेको आहे सो को स्कीम कोन ठही आहे जो स्कीम ठहे ऐं हिन में जेको आहे सो हिकिड़े सिस्टम सां अहिड़े हलाइजे जीअं जेको सो सॼे ॻोठ खे पाणी मिली सघे ऐं टाउन कमेटी ताईं बि पाणी कोन थो पहुची सघे। उते बि हिननि वॾी कोशिशि कई आहे, पर नाक़स सिस्टम जे करे जेको आहे सो सॼो जेको आहे सो मामिलो ख़राबु लॻो पियो आहे। ऐं हुई टंडे मोहम्मद ख़ान जो जेको आहे डिस्ट्रिक्ट जी कंडीशन उहा बि अहिड़ी आहे जो स्कूल जेके आहिनि जेके गर्ल्स हाई स्कूल आहिनि उन्हनि जूं जेके आहिनि से कंपाउंड वाल बि जेको सो कोन्हे, उहो बि किरी विया हलिया आहिनि। उहे नियाणियूं वीचारियूं बेपर्दा थी जेको सो हुते पढ़नि थियूं ऐं स्कूलनि जी सॼी इहा हालत लॻी पई आहे। हुन पासे जेको सो हायर सेकेंडरी स्कूल जेको सो जी बिल्डिंग ठही आहे, उन जी कंहिं बि क़िस्म जी जेका असां को कोन्हे जो उहो जेको सो कम में अची सघे। उन खे बि आणण जे लाइ जेको सो
MP आहिनि MN आहिनि उन्हनि 2010 में जेको ठहिया आहिनि उनखे जेको 13 साल 23 ख़तमु पियो थिए 24 थिए 14 साल शुरू थो थिए पर कुझु हुन में कोन्हे ही गवर्नमेंट जो पैसो नाजाइज़ वञे पियो आख़िरकार ही मुल्क जेको आहे सो असांजो कहिड़े पासे पियो वञे या असांजो सिंध सूबो कहिड़े पासे पियो वञे इन खे घटि में घटि जेको आहे सो सोचणु सम्झणु इन ते अमल करण लाइ असीं त जेको आहे सो जेके हिन जा अचण वारा जेके MN आहिनि या पुराणा MN मिसाल से नवीद कमर आहे या कासिम नवीद आहे या जेको आहे सो पंहिंजी जाइ ते एजाज शाह आहे या हुन पासे सूमरो साहिबु आहे उन्हनि खे असीं अर्ज़ु कंदासीं त तव्हां अॻियां जे लाइ बि जेका असां कोशिशि करियो पिया पर घटि में घटि ही सभु शयूं इन्हनि में जेको आहे सो फर्दर जेको आहे सो डेवलपमेंट जी ज़रूरत आहे उन ते त घटि में घटि तव्हां सोचो त माण्हुनि खे तव्हीं छा पिया ॾियो भला माण्हुनि खे तव्हीं कुझु जेकॾहिं न ॾींदो त पोइ माण्हू तव्हां सां हली 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 अव्हांखे छॾे वेंदा हलिया जेको डेवलपमेंट जो प्रोग्राम आहे उहो तव्हां वटि बिल्कुलु आहे कोन्हे अव्हां वटि सम्झो खणी त जेको आहे सो पैसा जेको आहे सो ख़ुदा ॼाणे कहिड़े दड़ में पिया वञनि उते जंहिं बि दड़ में वञनि पिया उते निकिरण जी गुंजाइश कोन्हे माण्हू मायूस थी विया आहिनि असीं पंहिंजो सम्झो खणी त सोशल रिफॉर्मर आहियूं असां पंहिंजी जाइ ते कमकार कंदा रहंदा आहियूं असां लेटर लिखंदा रहंदा आहियूं उन सिलसिले में का बि इम्प्रूवमेंट कोन्हे ऐं बाइकास भट्टी ईअं रहंदड़ तालका टंडो गुलामदर में रहंदो आहियां हिते जा जेके बुनियादी हक़ आहिनि जेके माण्हुनि खे मिलणु खपनि मिसाल तौरु पाणी साफ़ पीअण जो उहो त बुनियादी हक़ आहे इहो मिलणु खपे लाज़मी पर असांखे अॼु ताईं इहा बि ख़बर कोन्हे जेको टाउन कमेटी टंडो गुलामदर में करोड़े रुपए जी बजट अचे थी उहा वञे किथां थी असांजो इहो सुवालु आहे त जेकॾहिं इहा बजट अचे बि थी त ख़र्च असां त किथे थींदे ॾिठी कोन्हे न को असीं ॾिसूं था त के घटियूं सहुलियूं ठहियल आहिनि न को असांखे ॾिठो आहे त किथे असां जेको आहे सो नलका लॻल हुजनि उहे ठहिनि पीअण जो साफ़ पाणी त आहे ई कोन जेकॾहिं पीअण जो साफ़ पाणी कोन्हे त ई ॿुधायो माण्हू कीअं रही सघंदा ऐं घटियुनि जी सफ़ाई ऐं नालियुनि जी सफ़ाई जो अशर में ॾिसो जेके मेन नाला वॾा आहिनि उहे ठीकु आहिनि उन्हनि जूं जेको आहे दीवारूं ऊचियूं आहिनि उहे त थिया पिया आहिनि बाक़ी जेके नंढा घटियूं नंढा नाला आहिनि उहे ॾिसो ओवरफ्लो पिया कनि हाणे उन्हनि खे उन्हनि जी सफ़ाई बि त लाज़मी आहे न उन्हनि जी घटियुनि जी सफ़ाई बि लाज़मी आहे घटियुनि में अशर अहिड़ो लॻो पियो आहे जेको बाज़ार जी घटी आहे इहा सिर्फ़ु बाज़ार में हिकिड़ी घटी सही आहे बाक़ी जेके तालके में ताईं घुमंदा घटियूं किथे सही कोन्हे हीअ घटी बि जेको आहे त पाण सर्वे करे था हलूं भले इहे बि ॾिसो इन में का घटी सही कोन्हे असल वेठल ॻोठ टंडो गुलाम हैदर टहलको टंडो गुलाम हैदर ठीकु ऐं तंहिंखां पोइ हीअ करोड़े रुपयनि जी बजट आहे हिते टाउन जी अॼु ॾींहं ताईं असां किथे हिन में रुपियो ख़र्चु कोन थियो आहे ऐं तंहिंखां पोइ हीअ असांजे घिटियुनि जी ऐं सुपरनि जी भंगियुनि जी इहा पोज़ीशन आहे जो केरु कंहिंसां ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे सुपर भंगीअ खे चवई थो त बाबा हितां ॿुहार बाबा हिते सुभाणे परीहं वारो आहे असांखे हीअं टाइम कोन्हे हुतां फलाणी जी ऑफिस आहे फलाणी उहा आहे उहा घिटियूं सफ़ा कंदासीं हिते पोइ वारो आहे अॼु ॾींहं ताईं हुतां मटियूं था त देवियूं अखियूं थियूं कढनि ग़रीब माण्हू मिसकिन मज़दूर आदि मांजी अचण वारा केरु ऊंधो धाणी दौड़ी आहे सुभाणे जेके किथां लॻो ॾिसई भले तव्हां चोर हो हुते काकाईंदे वठो इहो कोन थो ॾींदो मोह हुते बुखुनि था ते वञी किथे मज़दूरी कई त छा थो करे सघिजे जो अॻियां धाणी दौड़ी असांजो को आहे कोन असीं पंहिंजा पाण में आहियूं केरु चवण वारो नाज़रीन हिन वक़्तु असां टंडो गुलाम हैदर टाउन कमेटी में मौजूदु आहियूं जिते रहवासियुनि जूं ॻाल्हियूं अवां ॿुधियूं उन्हनि जो चवणु हुयो त टाउन में किरोड़नि खां मथे जी बजट थी अचे पर हिते जे इलाइक़े जे माण्हुनि खे का बि लाभ कोन्हे न तइलीम आहे न साफ़ पाणी आहे न फिल्टर प्लांट आहे न घिटियुनि जी का सफ़ाई आहे न ॿिया के तरक़ियाती कम आहिनि सिर्फ़ु करप्शन खां सवाइ ॿियो कुझु नथो कयो वञे ज़ुल्फ़कार चांडियो इब्रा न्यूज़ टंडो मोहम्मद ख़ान